अस्सलाम वालेकुम नाजरीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया हमीदा अंजुम। नाजरीन, पाकिस्तान गैर कानूनी तरसियल परॾेहनि जी वापसी जो ऑपरेशन मुअत्तल करे छॾियो। पाकिस्तान परॾेहनि जी वापसी जो ऑपरेशन गॾियल क़ौमनि जे पनाहगीरनि जे कमीशन जी दरख़्वास्त ते मुअत्तल कयो आहे। पाकिस्तान जे दौरे दौरान कमीशन जे सरबराह खे ऑपरेशन मुअत्तल करण जो यकीन ॾियारियो वियो। UNHCR जे सरबराह फिलिपो ग्रांडी बे वापस जो ऑपरेशन मुअत्तल करण जी तस्दीक करे छॾी। UNHCR जे सरबराह फिलिपो ग्रांडी चयो त पाकिस्तान परॾेहनि खे मुल्क मां कढण जो ऑपरेशन मुअत्तल करे छॾियो आहे। उमेद आहे त पाकिस्तान परॾेहनि खे कढण जी हिकमत अमली ते वधीक अमल न कंदो। अफ़गान पनाहगीरनि जे मसइलनि खे हल लाइ पाकिस्तान सां ॻाल्हियूं करण जे लाइ तयारु आहे। यादि रहे त पाकिस्तान गुज़िरियल साल अक्टूबर में क़ानूनी दस्तावेज़ात न रखंदड़ परॾेहनि खे कढण जी पॉलिसी जो ऐलान कयो हो। क़ानूनी दस्तावेज़ न रखंदड़ तक़रीबन 5 लख अफ़गान पनाहगीरनि खे वापसि उमाणियो वियो आहे।